الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لعن الذين كفروا من بني إسرائيل على لسان داود وعيسى بن مريم ذلك بما عصوا وكانوا يعتدون. كانوا لا يتناهون عن منكر فعلوه لبئس ما كانوا يفعلون. ترى كثيرا منهم يتولون الذين كفروا لبئس ما قدمت لهم أنفسهم أن سخط الله عليهم وفي العذاب هم خالدون. ولو كانوا يؤمنون بالله والنبي وما أنزل إليه ما اتخذوهم أولياء ولكن كثيرا منهم فاسقون. لتجدن أشد الناس عداوة للذين آمنوا اليهود والذين أشركوا ولتجدن أقربهم مودة للذين آمنوا الذين قالوا إنا نصارى ذلك بأن منهم قسيسين ورهبانا وأنهم لا يستكبرون. وإذا سمعوا ما أنزل إلى الرسول ترى أعينهم تفيض من الدمع مما عرفوا من الحق يقولون ربنا آمنا فاكتبنا مع الشاهدين. وما لنا لا نؤمن بالله وما جاءنا من الحق ونطمع أن يدخلنا ربنا مع القوم الصالحين. فأثابهم الله بما قالوا جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء المحسنين. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم. صدق الله العظيم. लानत कया विया उहे जिन कुफर कयो बनी इसराइल मां दाऊद अलैहिस्सलाम जे ज़बान ते ऐं ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम जे ज़बान ते। इहो इन करे जो नाफ़रमानी कयूं ऐं हद खां लंघी वेंदा हुया, न रोकींदा हुया हिक ॿिए खे बुराई खां जो कंदा इन्हीअ खे अलबत बुरो आहे जो कंदा हुया। ॾिसंदे तूं घणनि खे इन्हनि मां जो दोस्त बणाइनि था उन्हनि माण्हुनि खे जिन कुफुर कयो, अलबत बुछड़ो आहे जो अॻे कयो इन्हनि जे लाइ इन्हनि जे नफ़्सनि जो नाराज़ थियो, ॾमरियो, कावड़ियो अल्लाह ताला इन्हनि ते ऐं अज़ाब में इहे हमेशह रहंदा। जेकर ईमान आणनि था ईमान आणनि हा अल्लाह ते ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको नाज़िल कयो वियो इन जे तरफ़ ते न बणाइनि आहे इन्हनि खे दोस्त, पर घणा इन्हनि मां फ़ासिक आहिनि। अलबत ज़रूरु लहंदे तूं माण्हुनि मां वधीक सख़्त दुश्मनी जे एतबार सां उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन ईमान आंदो यहूदियुनि खे ऐं जिन शिरक कयो, ऐं ज़रूरु लहंदे तूं वधीक वेझो इन्हनि मां मुहबत जे एतबार सां उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन ईमान आंदो उहे जिन चयो त बेशक असां नसारा आहियूं। इहो हिन करे जो बेशक इन्हनि मां आलिम आहिनि ऐं बुज़ुर्ग आहिनि ऐं बेशक इहे तकबुर नथा कनि। ऐं जॾहिं ॿुधनि था जेको नाज़िल कयो वियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़, ॾिसंदे इन्हनि जे अखियुनि खे जो वहाइनि थियूं ॻोढ़ा उन खां जो सुञातऊं हक़ खां, चवनि था रब असांजा ईमान आंदोसीं असां, पोइ लिख तूं असांखे शाहिदी ॾींदड़नि सां गॾु।
ऐं छा आहे असांजे लाइ जो न ईमान आणींदासीं असां अल्लाह ताला ते ऐं जेको आयो असां वटि हक़ खां ऐं उमेद कयूं था असां त दाख़िल कंदो असांखे रब असांजो नेकनि जे क़ौम सां गॾु उहो सवाबु ॾिनो इन्हनि खे अल्लाह ताला उन जे करे जो चयूं जन्नतूं जो वहनि थियूं इन्हनि जे हेठां नहरूं हमेशह रहंदा इन्हीअ में ऐं इहो बदिलो आहे नेकोकारनि जो ऐं जिन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं कूड़ो कयो असांजे आयतुनि खे इहे आहिनि जहन्नम वारा। सूरतुल माइदा जो 10हों रुकू 6 सिपारे जो 14हों ऐं आख़िरी रुकू। इते अॼु 6हों सिपारो पूरो थियो ऐं 7हों सिपारो शुरू थियो। आयत नंबर 77 खां आयत नंबर 86 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं उन जो मुकम्मल लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान उर्दू जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 213 उन मां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त बनी इसराइल जो अंजाम बद इहो थियो जेके गुमराही में मुब्तला हुया उन्हनि ते अल्लाह ताला जी लानत थी। पहिरियों दाऊद अलैहिस्सलाम जे ज़बान सां जंहिंजे नतीजे में उन्हनि जूं शक्लूं मसख़ थी करे सूअर बणिजी विया। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़बान सां इहा लानत उन्हनि ते मुसलत थी जंहिंजो असरु दुनिया में इहो थियो त उन्हनि जूं शक्लूं मसख़ थी करे भोला बणिजी विया। बाज़ मुफ़स्सिरीन फरमायो आहे त इन जॻह ते बतक़ाज़ा मक़ाम सिर्फ़ु 2 पैगम्बरनि जी ज़बानी उन्हनि ते लानत थियण जो ज़िक्र कयो वियो आहे, मगर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि ते लानत जी इब्तिदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां थी ऐं इंतिहा हज़रत ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ताईं थी। अहिड़ी तरह मुसलसल 4 पैगम्बरनि जी ज़बानी उन्हनि माण्हुनि ते लानत मुसलत थी जिन्हनि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जी मुखालिफ़त कई, जिन्हनि उन्हनि जे हद खां अॻिते वधी करे अल्लाह ताला जो इन्हनि नबियनि खे शरीक ठहिरायो। उन खां पोइ वारी आयतुनि में अल्लाह ताला फरमाए काफ़रनि सां गहरी दोस्ती जी मनो आहे, उन जा तबाह कुन नताइज अल्लाह से बयानु फरमायो। इन तरफ़ इशारो कई त बनी इसराइल जी इहा कज रवी ऐं गुमराही जो नतीजो हुयो जो उन्हनि जे ग़लति क़िस्म जे माहौल ऐं कुफ़ार सां दिली दोस्ती जे करे जंहिं उन्हनि खे तबाही में धिके छॾियो। उन खां बाद जूं जेके आयतूं आहिनि उन्हनि आयतुनि में मुसलमाननि सां अदावत या मवद्दत जे मेयार मां अदावत माना दुश्मनी, मवद्दत माना मुहब्बत, उन्हनि अहले किताब जो ज़िक्र फरमायो आहे जेके पंहिंजी हक़ परस्ती ऐं ख़ुदा तरसी जे करे मुसलमाननि सां बुग़्ज़ ऐं अदावत न रखंदा हुया, पर उन्हनि औसाफ़ जे जा माण्हू यहूद में तमामु घटि हुया जीअं हज़रत अब्दुल्ला इब्न सलाम वग़ैरह ऐं नसारा में निस्बतन अहिड़नि माण्हुनि जी तादाद ज़्यादा हुई। ख़ुसूसन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहद मुबारक में हबशा जो बादशाह नजाशी ऐं उतां जा हुकाम ऐं अवाम अहिड़े माण्हुनि जी तादाद घणी हुई ऐं इन्ही सबब जे करे जॾहिं मक्कतुल मुकरमा जा मुसलमान कुरैश जे मज़ालिम खां तंग अची विया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे हबशा जे तरफ़ हिजरत करे वञण जो मशवरो ॾिनो ऐं फरमायूं त मां ॿुधो आहे त हबशा जो बादशाह न पाण ज़ुल्म कंदो आहे न कंहिं ते ज़ुल्म करणु ॾींदो आहे। इन लाइ मुसलमान कुझु अरसो उते हलिया वञनि। उन मशवरे ते अमल कंदे पहिरीं दफ़ा 11 सहाबा हबशा जे तरफ़ विया जिन में हज़रत उस्मान गनी ऐं उन्हनि जी ज़ौजा मोहतरमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबज़ादी हज़रत सईदा तय्यबा अफ़ीफ़ा
हज़रत रुक़ैया भी शामिल हुई। उन खां पोइ हज़रत जाफ़र बिन अबी तालिब जी अॻुवाणी में मुसलमाननि जो हिकिड़ो वॾो क़ाफ़िलो जेको औरतुनि सां गॾु 82 मर्दनि ते शामिल हुयो हबशा पहुतो। शाह हबशा ऐं उतां जे माण्हुनि उन्हनि जो शरीफ़ाना इस्तक़बाल कयो ऐं इहे माण्हू अमुन आफ़ियत सां उते रहण लॻा। कुरैश मक्का जी कावड़ ऐं गज़ब उन्हनि खे उते बि न रहण ॾिनो। इहे माण्हू कुझु ॿिए मुल्क में पंहिंजी ज़िंदगी आफ़ियत सां गुज़ारिन। उन्हनि पंहिंजो हिकिड़ो वफ़द तमामु घणनि तोहफ़नि सां बादशाह हबशा ॾे रवानो कयो ऐं उन्हनि इहा दरख़्वास्त कई त इन्हनि मुस्लमाननि खे पंहिंजे मुल्क खां कढो, मगर शाह हबशा हालात जी तहक़ीक़ कई। हज़रत जाफ़र बिन अबी तालिब ऐं उन्हनि जे रुफ़क़ा खां इस्लाम ऐं पैगम्बर इस्लाम जा हालात मालूम कया। उन हालात ऐं इस्लाम जे तालीमात खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं इंजील जे पेशन गोइनि जे आइन मुताबिक़ लधाई, जंहिंमें हज़रत ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु जे बैसत जो ज़िक्र हुयो, उन जे तालीमात जो मुख़्तसर खाको ऐं उन जे सहाबा जो हुलियो वग़ैरह मज़कूर हुयो। उन मां मुतासिर थी करे शाह हबशा कुरैशी वफ़द जा हदिया तोहफ़ा वापसि कया ऐं उन्हनि खे साफ़ जवाबु ॾिनई त अहिड़नि माण्हुनि खे मां पंहिंजे मुल्क मां कढण जो कॾहिं बि हुकुम न ॾींदुमि। हज़रत जाफ़र जी तक़रीर, हज़रत जाफ़र नजाशी जे दरबार में इस्लाम ऐं उनजी तालीमात जो मुख़्तसर जामे खाको पेश कयो। पोइ उन्हनि हज़रात जे क़याम न सिर्फ़ु उन्हनि जे दिलि में बल्कि उतां जे हुकाम ऐं अवाम सभ जे दिलि में इस्लाम ऐं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु जी सची मुहबत ऐं अज़मत पैदा करे छॾी, जंहिंजो नतीजो इहो थियो त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना तैयबा जे तरफ़ हिजरत फरमाई ऐं उते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा कराम जो मुतमइन थी वञणु मालूम थियो, मुहाजिरीन हबशा मदीना तैयबा वञण जो इरादो कयो त नजाशी बादशाह उन्हनि सां गॾु पंहिंजे हम मज़हब नसारा जे वॾे वॾे उलमा मशाइख़ जो हिकु वफ़द नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में मोकिलियो, जेको 70 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। उन्हनि में 62 हबशा जा हुया ऐं 8 शाम जा हुया। इहो वफ़द नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हिकु दरवेशाना राहिबाना लिबास में हाज़िर थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे सूरह यासीन पढ़ी करे ॿुधाई। इहे माण्हू ॿुधंदा पिया वञनि ऐं उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा पिया वञनि। समूरनि चयो त इहो कलाम उन कलाम जे मुशाबिह आहे जेको ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो हो ऐं इहे सभु जा सभु मुस्लमान थी विया। उन जी वापसी खां पोइ शाह हबशा नजाशी इस्लाम जो ऐलान कयो। पंहिंजो हिकु ख़त ॾेई करे पंहिंजे साहिबज़ादे खे हिकिड़ो ॿियो वफ़द ठाहियईं जंहिंजी क़यादत उनजो पुटु पियो करे, मगर सूए इतिफ़ाक़ सां इहा ॿेड़ी दरिया में ॿुॾी वई। हबशा जे बादशाह ऐं हुकाम ऐं अवाम इस्लाम ऐं मुस्लमाननि सां न सिर्फ़ु शरीफ़ाना ऐं आदिलाना सलूक कयो, बिल आख़िर पाण बि मुस्लमान थी विया। जमहूर मुफ़स्सिरीन फ़रमाया त इहे आयतूं उन्हनि हज़रात जे बारे में नाज़िल थियूं आहिनि, लतजिदन्न अक़रबहुम मवद्दतन लिल्लज़ीना आमनु अल्लज़ीना क़ालू इन्ना नसारा, उन्हनि जे बारे में इहे आयतूं नाज़िल थियूं आहिनि। यहूद में अगरचे चंद हज़रात इन शान जा मौजूदु हुया जेके अहदे मूसवी में तौरात ते आमिल हुया। पोइ इस्लाम अचण खां पोइ इस्लाम जा हल्का बगोश थी विया, लेकिन उन्हनि जी तादाद घटि हुई। ऐं पोइ अल्लाह ताला फरमायो लतजिदन्न अशद्दन्नासि अदावतन लिल्लज़ीना आमनुल यहूद, मुसलमाननि जी अदावत में दुश्मनी में वधि सख़्त क़ौम आहे तो यहूदीन जी आहे। मुसलमाननि सां बुग़्ज़ दुश्मनी अदावत। नसारनि में इहो उन ज़माने में छो हुयो त उन्हनि में आलिम हुया, ख़ुदा तर्स, तारिक दुनिया, उन्हनि में तकब्बुर न हुयो। तंहिंजे करे ख़ुदा तरसी ऐं हक़ परस्ती जे करे उन्हनि जेको आहे मुसलमाननि जे दावत खे क़बूल कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात ते अमल कयो। इन आयत जे रूह सां ही ॻाल्हि मालूम थिए थी
क़ौम ऐं मिलत जी असली रूह हक़ परस्त ख़ुदा तरस उलमाए मशाइख़ आहिनि। उन्हनि जो वजूद पूरी क़ौम जी हयात आहे। जेसि ताणी कई क़ौम में अहिड़ा उलमाए मशाइख़ मौजूदु हुजनि जेके दुनियावी ख़्वाहिशात जे पोयूं न हुजनि, ख़ुदा तरसी उन्हनि जो मक़ाम हुजे, तो आ क़ौम ख़ैर ऐं बरकत खां कॾहिं महरूम न रहंदी। अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, क़ुरान शरीफ़ जे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। तेसि ताणी रुकू पूरो थियो, ज़िंदगी रही तो वरी आइंदा रुकू इंशाअल्लाह सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।